बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दौड़ टीवी में भली कार ऐं आहियां उमेद अली पंवर। 60 मील भरिसां अचानक घर खे बाहि जंहिं सबबु 2 घर सड़ी रख थी विया। 60 मील मां रिपोर्ट करे थो दौड़ टीवी जो रिपोर्टर मोहसिन चांडियो। जी नाज़रीन, दौड़ तालुके जे शहर 60 मील वेझो यूसी सोले चक नंबर 5 में ॻोठ सिराई शेर मोहम्मद सेठार में ग़रीब कोरियत राणो सेठार जे घर खे अचानक बाहि विकिणे वई, जंहिं सबबु घर में पियल हंध खटूं ऐं क़ीमती सामान रोक रक़म सां गॾु हिकु न्याणी जो ॾाज बि सड़ी रख थी वियो आहे। जॾहिं त मुतासिर खुले आसमान हेठि इमदाद लाइ वाझाए रहिया आहिनि। होॾां ॻोठ जे नेक मर्द उस्ताद लाल बख़्श सेठार यूसी चेयरमैन ऐं वस वारनि खे अपील कंदे चयो त बाहि मुतासिरनि जी माली मदद कई वञे। वधीक विज़िट करण लाइ ॾिसंदा रहो दौड़ टीवी न्यूज़।